अखि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचार कजे। दोस्तो हिकिड़े नौकर खे बादशाह जो बिस्तरो विछाईंदे दिल में ख्याल आयो त छो न नरम बिस्तरे जो मज़ो वठी ॾिसजे। सॼे ॾींहं जो थकल हुयो, जीअं ई चादर ताणे नरम बिस्तरे ते लेटियो तीअं ई अखि लॻी वयसि। सुम्हण वक़्तु राणी साहिबा आई, खेसि बादशाह सम्झी पासड़ो ॾेई सुम्ही पई। घड़ीअ खां पोइ बादशाह सलामत पाण वज़ीर समेत खिलवतगाह में आयो। राणीअ खे ॿेल सुतल ॾिसी बाहि थी वियो। तलवार कढी ॿिन्ही ते वार करण वारो हुयो जो वज़ीर बाहि खां झले वरितो। चई, जीअंदा क़िबला उॿहरो कदम न खणण घुर्जे। बादशाह वज़ीर खे चयो त अखियुनि सां ॾिसण खां पोइ कहिड़ो वीचार जे। तंहिं हूंदे बि वज़ीर खेसि पासे ते धिके वियो। संदसि वाक़े ते नौकर जी अखि खुली पई। पाण खे राणीअ सां सुतल ॾिसी डिॼी वियो, बुल ॾेई उथियो ऐं पलंग तां हेठि वञी फहको कयई। एतिरे में राणीअ जी अखि बि खुली पई। यकदम संदसि पेरनि ते किरी पियो ऐं खेसि समूरी माजरा करे ॿुधायई। राणीअ दॿ पटींदे चयोसि त पाण त मोहे मूंखे बि माराई हा। जी माजरा ॿुधी बादशाह हैरत में पइजी वियो। बादशाह वज़ीर खे चयो त तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, तकड़ो कदम न खणजे, अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचार कजे। मतलब त कननि ॿुधीअ ते वीचार कजे पर अखियुनि ॾिठीअ ते बि वीचार कजे। को बि कदम तकड़ो ऐं उॿहरो न खणजे। दोस्तो उमेद कजे थी त हीअ वीडियो बि तव्हांखे वणी हूंदी ऐं दोस्तनि सां वंड कंदो। दोस्तनि खे कमेंट्स में मेंशन बि ज़रूर कजो ऐं पेज खे फॉलो बि कजो।